कराची में ख़बर ईंदा हलो त कारसा साने के 16 साल गुज़री विया। शहीदन के भेटा पेश करण लाइ पीपी तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरन में तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं आहिनि। अॻूणी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जी 18 अक्टूबर 2007 ते मुल्क वापसी ते दहशतगर्दी जे ॾुखोईंदड़ वाक़िए में 150 खां वधीक माण्हू फौत ऐं सवी ज़ख़्मी थी पिया हुआ। 18 अक्टूबर 2007 ते जॾहिं अॻूणे वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो डिघी जलावतनी खां पोइ मुल्क वापसि पहुती त कराची एयरपोर्ट ते जियालनि संदसि शानदार इस्तक़बाल कयो। अवाम जी तमामु घणी तइदाद हुजण सबबि बेनज़ीर भुट्टो जी ख़ुसूसी ट्रक कारसाज़ ताईं जो मिंटनि जो सफ़र केतिरे ई कलाकनि में तय कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।